घोटकी म्यूनसिपल कमेटी के चेयरमैन जाम आसिफ रज़ाक खान धारे के चेयरमैनी जो हलफ खणंदे तरक्याती कमनि सां गॾोगॾु गुज़रियल 10 सालनि खां बंदि पयल शहीद बेनज़ीर पार्क के अवाम जी तफरीह लाइ खोलाए छॾियो, जंहिंमें नंढनि ॿारनि लाइ झूला ऐं रोशनी लाइ लाइटूं लॻरायूं ऐं हिन पार्क में घोटकी जा रहवासी फैमिलियुनि ऐं नंढनि ॿारनि सां गॾु तफरीह लाइ ईंदड़ घोटकी जे रहवासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन जाम आसिफ रज़ाक खान धारे जो ऐं फोकल पर्सन सिकंदर अली इलाक़ो सां गॾोगॾु म्यूनसिपल कमेटी घोटकी जी टीम जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांखे रहमवाली में शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क खोलाए ॾिनो। संदसि तफरीह लाइ समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि।